बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां हिकु दफ़ो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। अॼु असां ईसी किताब जे हवाले सां सबक़ु 19 असां डिस्कस करण वारा आहियूं। उमेद आहे त तव्हां जेके पोइ हिते 18 सबक़ आहिनि उन्हनि मां बि काफ़ी फ़ाइदो हासिलु कयो हूंदो। क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। ऐं यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाबे जारिया में शामिल आहे। जेकॾहिं अव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त कंहिं न कंहिं सां ज़रूरु शेयर कयो। सबक़ 19 में जेको असांजो पहिरों लफ़्ज़ आहे उहा लगड़, यानी लाम ज़बर ल, गैन ज़बर ग, रे ज़बर ड़, लगड़, हये ज़ेरा ही, लाम ज़बर ल, गैन ज़बर ग, रे ज़बर ड़, लगड़, अलमद आ, हे ज़ेरे हे, नून ज़ेरे ने आहिनि, लगड़ ही लगड़ आहिनि। ॿियो लफ़्ज़ अचे थो समर, से ज़बर स, मीम ज़बर म, रे पेशोर, समर, हये ज़ेरा ही, वरी अचे थो से ज़बर स, मीम ज़बर म, रे पेशोर, समर, अलमद आ, हये हे आहे, समर ही समर आहे। उन खां पोइ लफ़्ज़ असांजा अचनि था मीम ये में, वाव ये वे, मेवे, कये खे, मेवे खे, से ज़बर स, मीम ज़बर म, रे पेशोर, समर, चे ज़बर च, अलफ ज़ेरे ए, बेवाबो, चइबो, अलमद आ, हये हे आहे, मेवे खे समर चइबो आहे। मीम ये में, वावो मेवो, मीम ज़ेरे में, ठेवा ठो मिठो, अलमंद आ, हये हे आहे, मेवो मिठो आहे। घेवा घो, रयेड़े, घोड़े, खये खे, घोड़े खे, लम ज़बर ल, गैन अलिफ गा, मीम पेशो मो, लगाम डालिए ॾे, घोड़े खे लगाम ॾे। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।